ही मार्केट में एयर फ्रायर आयो आहे, ही वरी कहिड़ी भला जो नालो आहे, ही पाण लाइ सेफ आहे छा? कैंसर त न थी वेंदो पाण खे हिन सां? आयो लाल सभई चओ झूलेलाल। हलो ॻाल्हायूं था एयर फ्रायर जे बारे में। खैर तव्हांजी हेल्थ जे मथां ध्यानु ॾियो था, तव्हां वज़न घटाइण जे प्लान कयो पिया, डायबिटीज़ आहे, तव्हांखे हार्ट जी कंडीशन आहे, त तव्हांखे एयर फ्रायर वठणो खपे। छोकी हुन में क्लोज चैम्बर में हवा खे गरम करे खाधो ठहींदो आहे। तव्हांखे तरल शयूं कुरकुरी शयूं वणनि थियूं त तव्हां इलाही घटि तेल यूज़ करे उन में कुरकुरी शयूं ठाहे था सघो। ॿियो उहो तव्हांखे कैलरी डेफिसिट में रहण में हेल्प कंदो, छोकी तव्हांजे तेल में इलाही कैलरी वेंदियूं आहिनि, तव्हां हुन में इलाही घटि तेल था यूज़ कयो त तव्हांजी कैलरियूं बि सेव थियूं थियनि, तव्हांजो डेफिसिट थींदो, वज़न बि घटिजी थो सघे, तव्हांजी हार्ट हेल्थ बि सुठी थी सघे। इलाही माण्हुनि खे डपु हूंदो आहे कि हिन में न्यूट्रिशन लॉस थी वेंदो, पर न्यूट्रिशन लॉस हर कुकिंग मेथड में थींदो आहे। तव्हां भाॼियूं ॿाफंदा न, उन में बि तव्हांजो थोरो थोरो न्यूट्रिशन लॉस थींदो आहे, एयर फ्रायर में एॾो नथो थिए। इलाही माण्हुनि खे डपु हूंदो आहे न में एक्रिलमाइड रिलीज़ थींदो आहे। तव्हां जेॾी महिल पटाटनि जहिड़ी कोई शइ हुन में ठाहींदा, तव्हां रस्ते में जेका समोसा कचौरियूं इलाही तेल में घड़ी घड़ी तरल जेका ठाहियूं, उन में इलाही घणो वधीक एक्रिलमाइड तव्हांखे सेव करिणो हुजे त जेकी बि तव्हां शइ हुन में ठाहियो था, उनखे 8-10 मिंट पाणी में सोक कयो, उन खां पोइ उन में ठाहियो त उहो सेफ रहंदो।